छा हुस्न ते लिखां मां, अफ़सोस ज़िंदगी हिकिड़ी आहे, पूरे नथो पवां मां। महबूब तो पुकारे, मजबूर पियो निहारे, कंहिंॾे भॼी भॼां मां, कंहिंॾे डुकी डुकां मां। हीअ क़ौम हुस्न आहे, थो क़ौम ते लिखां मां। अॼोकी हिन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में आयल मुंहिंजा सभई प्यारा दोस्तो हक़ मौजूद GSN। बुनियादी तौर ते मटियारी ज़िलो तमामु नंढड़ो ज़िलो आहे, पर उन ज़िले जी जेका हालत आहे, उन जो जेको माहियत आहे, उन जो जेको हुलियो आहे, एॾो करब वारो आहे ऐं एॾो खूनखार आहे जो ईअं थो महसूसु थिए त ॼण हिन ज़िले खे का नज़र लॻी वई आहे। हिन ज़िले में ॼण का मख़लूक रहे ई कान थी। कुझु माण्हू रहनि था जिन खे अख़्तियार ॾिना विया आहिनि त उहे अच्छे ऐं कारे जा मालिक हुजनि, पर ही सभिनी माण्हुनि खे ईअं पंहिंजो माण्हू करे सम्झनि था त ही कीड़ा माकोड़ा आहिनि। उन करे हीअ जेको अलायंस आहे, मटियारी अवामी इत्तेहाद अलायंस, बुनियादी ऐं बेसिक इन शइ ते आहे त असां हिते जेके माण्हू आहिनि पंहिंजा, उन्हनि जी मालिकी कयूं, उन्हनि जो वेसा बहाल कयूं। छो त ॻाल्हि सिधी सही आहे वेसा जी ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ जी। का बि तंज़ीम, का बि जदोजहद जेसी ताईं तव्हांखे रिज़ल्ट नथी ॾे ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कमु नथा कयो त माण्हुनि जो वेसा कोन थींदो। इन करे हिननि दोस्तनि जेको हिकिड़ो सफ़र शुरू कयो आहे, उहो सफ़र इहो आहे त असांखे पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करणी आहे, पंहिंजे माण्हुनि जे लाइ गॾिजणो आहे, पंहिंजे माण्हुनि जे लाइ जदोजहद करणी आहे। तव्हां ॾिसो त सभिनी दोस्तनि जॾहिं हिते बदअमनी जी बाहि ॿरियल हुई, चोरी धाड़ा फुरूं मंशात आम हुई, सभिनी जॾहिं हथो हथु कयो ऐं सोशल मीडिया ते जॾहिं आवाज़ उथिया त हिकिड़ो जेको SP हो उहो बदिली थी। त पावर माण्हू आहे, ताक़त माण्हू आहे। दुनिया जे अंदरि जिते बि इनकलाब आया उन जो पेशकीमूं अवाम आहे। इन करे असांखे पाण खे कंहिं ॾाहे चयो आहे त तव्हांजी जदोजहद रिज़ल्ट नथी ॾे त माण्हुनि खे न कोसियो, त माण्हुनि में फॉल्ट आहे, पंहिंजे पाण खे कोसियो त असां में फॉल्ट आहे। इन करे असां कीअं रिज़ल्ट वठूं, असां कीअं रिज़ल्ट वठूं जो ही सॼी जेका 70 साल खां वठी असांजे मथां हिकिड़ी वबा पियल आहे, जेको को किरदारु नथो थिए। उन जो सबबु कहिड़ो आहे, उन जी माहियत कहिड़ी आहे? उन करे असांखे उन्हनि शयुनि ते गौर करणो पवंदो। उहा आहे वोट जी ताक़त। छो त ही सभु जेके ख़राबियूं आहिनि, मटियारी ज़िले जूं सभु ख़राबियूं जेके आहिनि, उहे गुड गवर्नेंस सां तइल्लुक़ रखनि थियूं। जेकॾहिं तव्हांजी हुकुमरान धुर सुठी हुजे, तव्हांजो चूंडियल माण्हू चङो हुजे, त पोइ इहे मसइला थींदा ई कोन। हिन चयो आहे न अलामा इक़बाल, खुदाया तेरे सादा दिल बंदे किधर जाए, दरवेशी अयारी सुल्तानी अयारी, सभु मकार ऐं ठग आया जिन पंहिंजा मफ़ाद हासिल कया आहिनि। उन करे असांखे माण्हुनि खे जेको निशोनमा कराइणी आहे, माण्हुनि खे एम्पायर कराइणो आहे, उन्हनि खे वाक़फ़ियत ॾियणी आहे। उहा ॾियणी आहे त ताक़त जेको आहे उहो तव्हांजे वोट जी पर्ची आहे। जेकॾहिं तव्हांजे वोट जी पर्चीअ में ताक़त आहे ऐं तव्हीं सही नमूने सां पंहिंजो वोट सही माण्हूअ खे ॾियो था त तॾहिं त ही कामयाबु ऐं वेंदो। इन करे असांखे उन माण्हुनि जी अहमियत, अफ़ादियत ऐं ॿियो जेके हिते इशूज़ आहिनि, जेके इशूज़ आहिनि, उन्हनि खे असांखे मोबिलाइज़ करणु खपे, उन्हनि खे उभारणु खपे त जीअं जेके माण्हू जिन ही मसइला हिन पब्लिक लाइ पैदा कया आहिनि, उन पब्लिक खे इहो बावर कराइणो आहे त भाउ हिननि माण्हुनि खे तव्हां वोट ॾिना हुआ, हीअ सॼी सूरत हाल उन्हनि माण्हुनि जे करे पैदा थी आहे। तव्हांजे साम्हूं ही जेके सरकारी अस्पतालूं आहिनि, 12 करोड़ रुपया सालियाना सरकारी अस्पताल हाला में अचनि था। वरी होॾां दारुल शफ़ा आहे, उन में 12 लख डोनेशन थी अचे, उहा अस्पताल सुठी पई हले।
हिन अस्पताल में 40 डॉक्टरनि जे बदिरां 2 डॉक्टर वेठा आहिनि। न अल्ट्रासाउंड मशीन आहे, न एक्सरे मशीन आहे, न दवाऊं आहिनि, ऐं जेके डॉक्टर आहिनि सभु वीज़ा ते वियल आहिनि। छो त उन्हनि खे आशीर्वाद आहे हितां जे उन्हनि सफ़ेद पोश ऐं चूंडियल माण्हुनि जो। उन करे असांखे असुल जड़ ऐं बीमारी तरफ़ तवजो ॾियणो खपे ऐं हमेशह फ़हरिस्त ठाहिबी आहे 1 2 3। उन में पहिरीं नंढो, ॿियो नंबर, 4 नंबर मसइलो। जेकॾहिं असां कामयाबीअ तरफ़ वञणु चाहियूं था त असांखे उन्हनि शयुनि जी आइडेंटिफाई करणी पवंदी। त ही मरहलो आहे जंहिं ते असीं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां जदोजहद करी। सूफ़ी यूनिवर्सिटी आई 2010 में कैंपस कायम थी, 2012 में कैंपस शुरू थी, 2016 में सूफ़ी यूनिवर्सिटीअ जो जेको नई वीसी मुक़ररु थी। 4 अरब रुपया आया सूफ़ी यूनिवर्सिटीअ जे लाइ। अॼु ॾींहं ताईं उन यूनिवर्सिटीअ जी हिकिड़ी सिर कान लॻी आहे। उन यूनिवर्सिटीअ जे नाले ते स्कॉलरूं शागिर्दनि खे बि मिलनि, शागिर्द लभनि ई कोन। टूर पिया कनि शागिर्द, उहे किथां पिया वञनि, ऐं कूड़ा ऑर्डर कढी उहे सभु जा सभु फंड खाधा पिया वञनि। सोलर सिस्टम, इंटरनेट सिस्टम सभु कूड़ा बिल पिया, ऐं उनखे चवण वारो केरु कोन्हे। छो त उनखे आशीर्वाद आहे हितां जे चूंडियल हुकूमत जो, उन्हनि जी सपोर्ट आहे। पर जेकॾहिं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां सूफ़ी यूनिवर्सिटीअ ते असांजी जदोजहद थिए त असीं हिननि माण्हुनि मां जान छॾाए सघूं था। असुल आहे इहा। उन खां पोइ पब्लिक स्कूल भिटशा ॾियो, ॿिया स्कूल जेके हिन सां गॾु हुआ सभु ठही विया। हिन खे ही 10 15 साल आहे, कमरा ठहिया पिया आहिनि, बिल्डिंगूं ठहियूं पिया आहिनि, ऐं अध में पियो आहे। रोज़ ॿुधाइनि था त बाबा अॻे हिन ते 8 करोड़ आहे, हाणे हिन ते 9 करोड़ ख़र्च थींदो, ऐं सभु खायो पिया वञनि। इहा सूरत हाल आहे। हिते बलदियाती इदारनि जी हालत इहा आहे त भिटशा टाउन कमेटी 55 लख आहे महीनो। भिटशा जी हालत कहिड़ी आहे उहा तव्हांजे आॾो इहा आहे त कुल्हे फट में कंजरो, मथो उघाड़ो, भेनर गुॼाड़ो बुरे हिन बंबोर में। उन खां पोइ सईदाबाद जी बजेट आहे 98 लख, खैबर जी बजेट आहे 10 लख, उडेरो लाल जी बजेट आहे 80 लख, मटियारी टाउन जी बजेट आहे 1 करोड़ 23 लख, ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल मटियारी जी आहे 2 करोड़ 80 लख। ही सभई बलदियाती इदारनि जा पैसा आहिनि, तव्हांजा पैसा आहिनि, तव्हांजे टैक्स जा पैसा आहिनि, पर उन्हनि जी मालिकी केरु बि कोन थो करे। छो त जेकॾहिं चोरनि खे छॾे ॾींदव, चोरी कयो ऐं तव्हीं मालिकी न कंदो त चोरी कंदा न। इन करे असांखे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, मालिकी करणी पवंदी। ही इदारनि जा पैसा खाई तव्हांजे सियासत कनि था। ही इदारा हिननि खां खसणा आहिनि। उन्हनि लाइ तव्हां सभिनि खे, जेके बि दोस्त आहिनि, उन्हनि खे मुस्तक़बिल में बीडी इलेक्शन जे लाइ तयारी करणु खपे। छो त ही इन्हनि पैसनि मां सॼो इन्वेस्ट कंदा आहिनि। ठीका, ॿिया टिया सभु पंहिंजनि माण्हुनि खे ॾींदा आहिनि ऐं पाण बि उन मां खाईंदा आहिनि। हेतिरा पैसा ज़िले जा आया आहिनि। ज़िले जी छा हालत आहे, ज़िले जी सूरत हाल कहिड़ी आहे। उन करे असांखे हिननि सभिनी पासनि ते तवजो ॾियणु खपे त असांखे करणु छा खपे। बुनियादी तौर ते असांखे मेमोरेंडम ठाहिणु खपे, सूफ़ी यूनिवर्सिटी लाइ मेमोरेंडम ठाहिणु खपे, ऐं अमन अमान जे मसइले ते मेमोरेंडम ठाहिणु खपे। तरक़ियाती जेके कम आहिनि उन्हनि ते मेमोरेंडम ठाहे असांजो जेको वफ़द आहे उहो DC सां मिले, मेमोरेंडम हुनखे ॾे, सूफ़ी यूनिवर्सिटी खे बि ॾे, TMO खे बि ॾे, इस्पताल जे माण्हुनि खे बि ॾे। उन खां पोइ ॿिए नंबर ते असांजूं कोर्टूं जेके आहिनि उन्हनि में असांजूं एप्लीकेशनूं वञणु शुरू थियूं। छो त असांजे टीम वटि 2 माण्हू जेके आहिनि उहे सघारा हुजणु खपनि। हिकिड़ो वकील जेको तव्हांजो केस, तव्हांजूं शयुनि खे नज़र, उन लाइ हिकिड़े वकील न पर तव्हांखे वकीलनि जी टीम खपे। ॿियो हिकिड़ो रिटायर ब्यूरोक्रेट जेको सुभाणे तव्हीं कंहिंसां मीटिंग करणु वञो त हुनखे ख़बर हूंदी त हिननि वटि फंड कहिड़ा आहिनि, छा आहिनि। असांखे त ॻाल्हि हिन में हणी वेंदो पर उनखे न हणी सघंदो। इन करे असांजा इलाही जेके माण्हू सुठा माण्हू आहिनि, रिटायर ब्यूरोक्रेट आहिनि, उहे वेठा आहिनि। त इनखे असांखे पंहिंजे टीम में करणु खपे। टियों असांखे मेमोरेंडम ठाहिणु खपे जेको MPA MN लाइ, उनखे बि असांजो वफ़द वञे उनखे ॾे
त बाबा ही तरक़ियाती फंड आया आहिनि तव्हांजा क़ौमी असेंबलीअ जे MNA जा फंड केॾां विया, MPA जा फंड केॾां विया। पोइ उन खां पोइ उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ सभिनी प्रेस क्लबनि में असांखे प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु खपनि। ही जेके वॾा शहर आहिनि उन्हनि में अवामी अदालतूं करणु खपनि त जीअं असीं जेको पंहिंजो प्रेशर आहे, छो त जंग जेका आहे उहा अकेले सिर नथी विड़ी सघिजे। जंग लाइ तव्हांखे माण्हुनि जो ओपिनियन पैदा करणो पवंदो, अवाम खे मैदान में लाहिणो पवंदो। जेकॾहिं तव्हांजा लखूं माण्हू रुगो मैदान ते अची वञनि त कहिड़ो हुकुमरान जो बीहंदो। इन करे असांखे रुगो ॻाल्हियूं न करणु खपनि, सिंसियरिटीअ सां, प्लानिंग सां, हिकमत अमलीअ सां असांखे हिननि शयुनि ॾांहुं वधणु खपे त जीअं असीं पंहिंजी जेका मूवमेंट पिया हलायूं उनखे कंहिं पीक ते पहुचायूं। उन करे ॿियो त असांजो जेका ॻोठ आहिनि उहे असांजा मोर्चा आहिनि। उन्हनि ॻोठनि में असांखे पब्लिक मीटिंगूं करणु खपनि, उन्हनि खे ॿुधाइणु खपे। शुएब काका वेठो आहे, शुएब काका जे ॻोठनि जी हालत इहा आहे जो उते जो पाणी ख़राबु आहे, कैंसर खे 23 माण्हू जेके वरिता पिया आहिनि, हेपाटाइटिस में सॼो ॻोठ वरितो पिया। त हिते RO प्लांटनि जा जेके पैसा आहिनि ऐं ॿियो जेको 2.5 करोड़ रुपया DCA जे अकाउंट में पिया आहिनि, बाबा पब्लिक जो पैसो आहे। सुप्रीम कोर्ट ऑर्डर ॾिनो आहे त जितां जितां गैस निकिती आहे उते रोड ठाहियो, अस्पतालूं ठाहियो ऐं स्कूल ठाहियो। उहे रुगो ई सभु ठाहिण जे चकर वञनि। हीअ जेके कमेटियूं ठाहिनि पिया उहा सॼी नेल आहे त जीअं इहे 2.5 करोड़ खाऊं। लतीफ़ चयो आहे न, जसे लोड़ाऊ थिया जॾहिं संधी धीर, मारूड़ा फ़क़ीर कंहिं दर्दी न दाहड़ी। जिन खे असां पंहिंजो रहबर बनायो, जिन खे असां चूंडियो आहे, उहे सभु असांखे फुरण ऐं क़तल करण लाइ तयारु आहिनि। असांजो मुआशी क़तल, सियासी क़तल सभिनी ते। त इन शइ ते असांखे माण्हुनि खे, पब्लिक खे जाॻाइणो पवंदो। छो त पब्लिक जंहिं महिल जाॻी पई ऐं माण्हुनि जो हीउ जेको बुल्ट आहे जॾहिं फिरी पियो न त खान जे पुट सां विड़ी पवंदा। इन करे असांखे इन्हनि सभिनी शयुनि ते कोशिशि करणु खपे, माहौल क्रिएट करणु खपे। ऐं असांखे ही जेके बि इदारा आहिनि, अस्पताल आहे, सूफ़ी यूनिवर्सिटी आहे, इन लाइ बाक़ाइदे अॼु असांजो कन्वीनर साहिबु वेठो आहे, साईं नसीर साहिबु वेठो आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि। इन्हनि ते असांखे बाक़ाइदे मरहले वाइज़ जदोजहद करणु खपे। छो त जेका मुस्तक़िल जदोजहद आहे उहा रिज़ल्ट ॾींदी। असीं APC करे वरी गुम थी वञूं, माण्हुनि जे नज़र खां ग़ाइब थी वञूं, ईअं न थी। तव्हांजी मुस्तक़िल जदोजहद उहा 6 महीना 12 महीना जॾहिं हलंदी तव्हांखे रिज़ल्ट मिलंदी। इन करे असां इन्हनि सभिनी शयुनि खे मुतहद करियूं, माण्हुनि खे मुनज़िम करियूं। ऐं असां हिते जेके बि हिननि जा इशूज़ आहिनि इन ते हिकिड़ो डॉक्यूमेंट ठाहियूं त अस्पताल जा मसाला कहिड़ा आहिनि, हिन जा मसाला कहिड़ा आहिनि, अमन अमान जा मसाला कहिड़ा आहिनि। ॿियो असांजो हिकिड़ो दोस्तनि में हिकिड़ो अहिड़ो दोस्त खे गुज़ारिश कयूं त असां जेके बि ज़िले में ॾोह थियनि था उन्हनि जो बि रिकॉर्ड, छो त असांजे हिन अलायंस वटि हर रिकॉर्ड हुजणु खपे त भाउ केतिरा हिन महीने में केतिरा ॾोह थिया, हिन में असां वटि डेटा हुजणु खपे। सुभाणे ताईं कंहिं बि माण्हू सां बार्गेनिंग कयो, कंहिं बि माण्हू सां ॻाल्हायो त हुन टेबल ते पंहिंजो जेको आहे उहो लेटर छॾियो, ही असां वटि डेटा, ही शयूं आहिनि। उन करे लॉज़ एंड फार्मूलाज़ खां सवाइ, अंगनि अखरनि खां सवाइ असां जूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं उहे हवा में लठियूं हूंदियूं। उन करे असांखे मैच्योर स्टेप ॾांहुं ऐं प्लानिंग ॾांहुं ऐं हिकमत अमलीअ सां हिननि शयुनि खे अॻिते वधाइणो पवंदो, तॾहिं असां वञी का रिज़ल्ट वठंदासीं। ऐं इलाही ॻाल्हायो वियो आहे, आख़िर में रुगो आउं चवंदुसि मां ॿाकारे हलियो वेंदुसि, सॾु न ॾींदे त छा थींदो, मां ॿिन्ही जी हिकिड़ी आहे, जे भाव न थींदे त छा थींदो।